ठुकराठो मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं सज्जाद हुसैन मंगी जी रिपोर्ट मुताबिक़ ठुकराठो में ॿारनि जी हरकत सबबु हारीअ जी बजरे देरे खे बाहि 100 मण कणिक सड़ी रखु 6 महीननि जी कमाई बाहि सबबु सड़ी वई। मिसकीन खां माली मदद कई वञी। अहमद दीन ऐं महमद शहबान भट्टी। ठुकराठो में हारीअ जे देरे खे बाहि लॻी वई जंहिंजे नतीजे में 100 मण कणिक सड़ी रख थी वई। हारी अहमद दीन ऐं महमद शहबान भट्टीअ जी बजरे ज़मीन जे गॾु थियल कणिक जे देरे खे ओचितो बाहि लॻी वई। बाहि सबबु पोरत जो गॾु थियल समूरो देरो सड़ी रख थी वियो। मुतासिर हारी महमद शहबान भट्टी अहमद दीन भट्टी ऐं ॿियनि दाहींदे ॿुधायो त बजरे कणिक जी वले गॾु करे रखी हुई। थ्रेशर हणाइण वारा हुआसीं त ॿारड़ा बि बीठा हुआ। ख़बर नथी पए त ओचितो देरे खे बाहि कीअं लॻी वई जंहिं सबबु असांजी कमाई लुड़ी वई। मुतासिर हारी वस वारनि खां नुक़सान जे अज़ाले जो मुतालबो कयो।